माई कृष्णी कहिड़ी सोचनि में गुम आई? हकीमा तू हिते ख़ैर त हुजे? भली वेंदी हुजे, पंहिंजो घर हुजे। हा हा, छो न वेंदसि, पंहिंजो घर आहे। एहे तव्हां मुस्लमान त असांजी चांहि पाणी कोन पींदा हुजो। एहे त पोइ सलाह त सही ना हुजे न। अहिड़ी ॻाल्हि न आहे, पंहिंजी ॻाल्हि आहे, बसि तूं वेही रहो। एहे अॼु भला असांजे घर कीअं अचणु थियो हुजे, जॾहिं त तूं ज़िंदगी में असांजे घर न आई हुजी। बसि घर वेठी हुयसि, ईअं वेठे वेठे ख़्यालु आहे चयमि पिया थी कृष्णी सां मिलां। सोचियमि त हवाल बि वठी अचांसि, इन करे हली आई आहियां। अदी ॻाल्हि ॿुध, तोखे बुरो त न लॻो न? ना ना, छो मूंखे बुरो लॻंदो हुजे? तूं असां हिक ॿिए जे ॻोठ जा हुजूं, ऐं ईअं सम्झ असां पंहिंजा हुजूं। मां भला बुरो छो सम्झंदी हुजां? जे पंहिंजो थी सम्झे त ॻाल्हि सची कर। ॿुध, तोखे कंहिं गुम कयो हो? केरु शामिल आहे इन कुधे कम में? रुगो मूंखे इहो ॿुधाए। ऐं मूंखे कंहिं बेगवा न कयो हुजे, मां पंहिंजी मर्ज़ी सां पंहिंजे माइटनि ॾे वई हुजां। ऐं पर मुंहिंजी ग़लती इहा हुजे जो मां बापू खे न ॿुधायो हुजे, ऐं इन जे करे सॼे ॻोठ जे लाइ मसइलो थी वियो हुजे। कृष्णी, तूं मूंखे ॿार न सम्झ, इहे ॻाल्हियूं मां सभु सम्झां थी। जेके तूं बहाना करे थी न, इहे कॾहिं बि न मञींदसि। का त ॻाल्हि आहे जेका तूं लिकाई थी। ऐं मां छो ॻाल्हि लिकाईंदी हुजां? जेका हक़ीक़त हुजे मां सभिनि खे ॿुधाई हुजे। ऐं कूड़ मां कहिड़ो फ़ाइदो मिलंदो हुजे? न को तूं कुझु बि चओ, पर दाल में ज़रूरु कारो आहे। जे नथी ॿुधाइण चाहीं त तुंहिंजी मर्ज़ी। ऐं हकीमा यकीन कंदी हुजे, अहिड़ी का बि ॻाल्हि न हुजे। एॾे बुंडेल, ये मुंहुं वारो भात आहे या न सुधरियल, पर तूं बि आख़िर केसी ताईं चाचे खमीस जे कुल्हे ते वेठो हूंदे? केॾियो हींचा मां चाचे जे कुल्हे ते वियां त चाचो किरी पए। मां उहो वज़न कोन थो चवां चरिया, ॻाल्हि खे सम्झ त सही। के गुलाब बुंडेल चाचे दे वेठे ता कोन ॾिठो हुजे। मार पई पोयां टक्कर हलाए छा? चाचे वरी उहो बि गुम थी वियो छा? तव्हां बागिड़ियुनि खे थियो छा आहे? कॾहिं केरु गुम थो थिए, कॾहिं केरु गुम थो थिए, वरी कहिड़ो ड्रामो रचायो अथव? के गुम न थियो हुजे, चाचे में थोरो कमु हुजे, हिन जे करे ॻोल्हींदो हुजा। ख़ैर जो कमु त आहे न, का परेशानी त कोन्हे न? जे मुनासिब सम्झी त असांखे घणी ॿुधाए। असल जे अहिड़ी ॻाल्हि आहे त कर पाड़े जा आहियूं, हिक ॿिए जे ॾुख सुख में कमु अचण वारा आहियूं। आख़िर चाचे में कहिड़ो कमु अथई जो हुनजे पोयां अची निकितो आहियूं? कमु ख़ासि ॿास न हुजे मामूली, पर तव्हांखे मां छो ॿुधाईंदो हुजां? कमु त तव्हां हूअं ई मुंहिंजो न कंदा हुजो, तव्हांखे ॿुधाइण मां फ़ाइदो कहिड़ो हुजे मूंखे? अहिड़ी ॻाल्हि न आहे, जेकॾहिं कमु करण जहिड़ो हूंदो त कंदासीं न, छो कोन कंदासीं? कीअं बुंडेल? उहो त बिल्कुलु कंदासीं, पर ख़बर त पए कमु कहिड़ो आहे, असांखे ॿुधाए त सही न। ओ लक्ष्मण खान ॻाल्हि कर, देख खे छॾ। जवान भला हुजो, मूंखे 500 खपंदा हुजनि, ॾींदा हुजो त वरी मां तव्हांखे मोटाए ॾींदो हुजां। को भला महिमान आयो अथव छा जो हुनखे चांहि पीआरींदव? यार हिनखे 500 खपनि, ही जुआ ते रखंदो, कमु कंदो किचड़ी। ॻाल्हि मां सची कंदो हुजां, कूड़ न हणंदो हुजां। ॻाल्हि सिधी हुजे त मां पैसा जुआ ते रखंदो हुजां। पैसा जुआ ते रखंदो हुजां? असां वटि हराम जा पैसा। निकिर त हलो हिन बाठा। हल हल हल, के पैसा घुरंदो हुजां, अखियूं छो ॾेखारींदा हुजो? असां पाणे ते बुख ते अखियूं छो ॾेखारींदा हुजो? सुन पुट शरीफ़ा, ॿिए हाल अहवाल, जमादार जी पघार वधी आहे या कोन? चाचा कहिड़ा तो सूर पुछी, वॾे मां वॾो निभागो आहे। पघार त कोन थी वधेसि, पर रिश्वत बि के रुपयो ई कोन थो ॾिएसि। अदी तूं बि न हद थी करे, केरु रिश्वत ॾींदुसि? सॼो ॻोठु हुनखे सुञाणे त पोइ कंहिंखां रिश्वत घुरे? हरू भरू को गीचीअ में फिट न थी वञेसि। अम्मा शरीफ़ा, ज़रीना सही थी चवई, तो वारे मुड़ुस खे रिश्वत कोई बि कोन ॾींदो अथई। बाक़ी मेवे बागड़ीअ सां मछोरो करे पिनण शुरू करे त पोइ त जाम कमाईंदो। मोह मेवो बि साड़ोटो आहे, हुनखे जोड़ में खणंदो ई कोन। मता हू मूंखे पिनण में मारे वञे, हू त डिॼंदो न। सही थी चवे सफ़ा, अदो जमादार न पिनण में वधीक होशियार आहे। मेवो बागड़ी बि हार मञी वेंदो, मेवे बागड़ीअ खे ज़ोरीअ मारे वेंदो
ऐं अधी अधे जो मुंहुं बि न सफ़ा पेनू फ़क़ीरनि जहिड़ो आहे, रुगो सदा हाणे ई देरि अथसि। पर वाकई मेवो बागड़ी हिन खे पाण सां साण असुल कोन खणंदो। केरु बाबा पंहिंजे रोज़ीअ में ज़हर विझंदो? चाचा मां त चवां थी तूं ऐं बुंडेल पिनण शुरू कयो। हरू भरू हिकिड़े दुकान ते 2 ॼणा सीड़िया वेठा आहियो, बसि हाणे बिस्मिल्लाह कयो, शुरू थियो। न अधी छो, बाबे वारनि जी चङी भली इज़त आहे, अजायो ख्वार थी वेंदा ऐं बाबो ऐं बुंडेल गॾु न बाबा तोबा पिनंदे विढ़ण शुरू थी वेंदा। शरीफ़ा ज़रीना सोराना सही ॻाल्हि कई अथई। बुंडेल मां कोन ठहंदासीं, हुन में सच ॻाल्हाइण जी बीमारी आहे, अजायो माराए विझंदो। पिनण ते बि मन तव्हांजो पूरो शौक़ु आहे, पर छाजो हिक ॿिए सां ठहो कोन था। अजायो न पाण ते बाबा तूं माण्हू खिलाईंदे, दुकान ते बि न हिक न ॿिए ॾींहुं पाण में चिंबड़िया पिया आहियो, पोइ त बहितर माण्हू तव्हांखे वधीक ज़लील कंदा। ज़लील थियण जी असांखे परवाह कोन्हे का, बाक़ी माण्हू पादर घणा हणंदा, पैसा घटि ॾींदा, चवंदा शर्म कोन थो अचे, अरे हिन उमिरि में पिनो था। बसि रुगो माण्हुनि वारी ॻाल्हि तव्हांखे मुंझायो आहे, ईअं न? बाक़ी पिनण में साईं फ़ाइदो वॾो आहे, रुगो नोट मिलंदव, उहे बि नवां। अधी तूं हाणे छॾ बि न पिनण वारी ॻाल्हि खे, मुंहिंजो पीउ न सोचे ईअं बीमार थी पवंदो। अस्सलाम वालेकुम रईस रामबूटा खान। वालेकुम सलाम बुंडेल खान। रईस बुंडेल न पर जमानदार जानिब आहे जानिब। अरे मांखे ख़बर आहे, मां कोन थो थोरइयां, मां बि जानिब खे जवाब ॾिनो, तोखे वरी साईं ॿुधण में बुंडेल आयो। वाह जो रईस सुबुह सां ठोके, अॼु भला लेटण लाइ निकिता आहियो छा? मतिलब त मता मूड थी वियो हुजे। अरे हेॾे मां को गॾो आहियां छा जो लेटड़ियूं खाईंदुमि? हाँ तूं मञा सफ़ा मूंखे वाइड़ो सम्झो आहे? हाँ आख़िर मां हिन ॻोठ जो चङो मुड़ुसु आहियां, चङो। आई त असांजी फिटल आहे न पा, जो सॼे ॻोठ में चङी तरह को ठहियल ई कोन्हे। सॼो ॻोठ वॾेरे समेत फिरियल आहे, पर मजबूरी आहे, ॻाल्हि मञणी त पवंदी न। ॻाल्हि ॿुध जमादार, माना रेस चङो न आहे, मजबूरी में था मञोसि, ईअं न? रईस ॿुधो, पंहिंजे कमदार जूं ॻाल्हियूं, पंहिंजे माण्हूअ जूं ॻाल्हियूं, हे त तव्हांखे रईस मञण लाइ तयार ई कोन्हे। मूंखे त लॻे थो त हे सॼे ॻोठ जे माण्हुनि खे भड़काईंदो हूंदो त रईस जे पोयां न लॻो। हा इहो अथई। ओ बा, अरे मां किथे थो चवां, इहो त तूं थो चवीं न। अरे कमदार कुझु ख़्यालु कर, अरे रईस असांजो वॾो आहे, असांखे न वेढ़ाए, ख़ुदा करे। इहो जमादार हे कमदार मां वारो पहिरें नंबर जो लूसी आहे, इन खे त ताक़त वञी छटको धो ॾियां मोतबर खे। हाणे लॻे थो हिन जो पेट भरिजी वियो आहे। रईस जेकॾहिं हिन जो पेट भरियल आहे त चओसि त कमद जो वञी रुख करे, न त करे न सॼो ॻोठ किनो आहे त साईं, ॾिसण में ई सफ़ा बद फज़ील थो। अरे मां उहो पेट भरियल नथो चवां, आहे त साईं तूं बि थिड़ियल। रेस ही त आहे थिड़ियल, हरू भरू जूं ख़बरूं अथसि। कमदार तूं माठ कर। अरे जॾहिं ॿ सुरीला पाण में ॻाल्हाइनि था त कंहिं लूसी लपाटीअ जो विच में कमु न आहे। हेॾे मुड़े कोन थो, विच में घुट ज़रूर थो वञे। अरे जमादार बिल्कुलु सही थो ॻाल्हाए, तूं विच में न ॻाल्हाए, मुतबर। विच? अरे मां त चवां थो त पासे में बि न ॻाल्हाए, हे रईस मुंहिंजी पर्सनल कचहरी आहे। हीअं थी मां तोखे बापू खे सच ॿुधाईंदी हुजां ऐं हिसाब किताब बि वठंदी हुजां। जे मां ख़ामोश हुजां त हुन में सभिनि जी भलाई हुजे। हिसाब किताब हा छो न, ज़रूर उन कमीने खां हिसाब किताब वठंदा तूं। हकीमा दे खबर, माइटन जे घर वही है का नई खबर चार। बाबा अम्मा बागड़न दे वही, माइटन दे किथे वही? गाल सागी आ, मां उन्हनि माइटन जी गाल तो कयां। सुरीलो वॾो आहीं,
माइट मुंहिंजा पागड़ी आहिनि ऐं तूं वॾो टाउको आहीं। पिनण जहिड़ा त प्रकार तूं जान। अरे अजाया हवाला छॾ, इहा बेइज्जती त मुंहिंजी पोइ बि करे थी सघी, तकड़ छो थी करे? हा पहिरियों इहो ॿुधाए त छोरी कृष्णी तोसां का सचाई कई या ख़ाली मुरलियूं वॼाए मोटी आई आहे? छोरीअ मूंखे कुझु बि न ॿुधायो, वॾी हुशियार आहे, नक जी पकी आहे। मूं त वॾा वस कया, मजाल जो हिकु बि का ॻाल्हि मूंखे ॿुधाई। रुगो कूड़ जे मथां कूड़, कूड़ जे मथां कूड़ पई हणंदी वञे। माना तोरो कमु मुंहिंजो मतिलबु आहे त मूंखे ख़बर हुई छोरी तोखां वधीक सियाणी आहे, पर तो चयो त मां सची कराईंदीमांसि। वाह बाबा वाह, अम्मा कॾहिं पाण खां सची कराई आहे, कृष्णी खां सची कराईंदी। मिड़े वेठो हवाला ॿुध। छोरा तोखे भला के दावत ॾिनी छा? हा दावत आहे न मां, परियों जेको ॻोठ आहे न उते हिकिड़ो हमराह गुज़ारे वियो हो, अॼु हुनजो चालीहो आहे। हकीमा तो वटि भला को कारो इल्मु आहे छा? तोखे कीअं ख़बर पई त चालीहे जी दावत मिली आहे? अॼु ताईं असां सां त इहा ॻाल्हि न कई अथई, वॾी का चालाक रनाई ॿियो। मां उन दावत जी ॻाल्हि कोन कई, दिलबर जेको विच में ट्रपो ॾिनो न उहा ॻाल्हि कई। हल का खाधे जी ॻाल्हि ॿुधो, पोइ त सफ़ाई होश मां था निकिरी वञो। इन में होश मां निकिरण जी कहिड़ी ॻाल्हि आहे? दोस्तनि जे कॾहिं सिक मां कुर्ब मां दावत ॾिनी आहे त वञिणो त पवंदो न। हर भरू दोस्तनि खे ॾुख थिए न त ख़ुदनि खान खे दावत ॾिनी थिए, ॿुधायोसीं पर आयो कोन। पर बाबा हिकिड़ी ॻाल्हि आहे, तव्हां उन्हनि ॾे दुआ घुरण त कोन विया हो, को ॾुख न कंदा? अरे ख़ुदा जी का बार पवंदई लुसी, इहो सुवाल भला हिन महिल पुछा करणु ज़रूरु हुयो? तो बि पुट इहो चालीहे जो भतो न खाधो, वेठो तो कची करी, माणे जी त ख़बर थी न। दुआ घुरण महिल बरू, बाक़ी खाइण लाइ भाॻो तो वञे पियो। माण्हू कुझु हया कंदो आहे, शर्म कंदो आहे, पुछड़ो न थी सफ़ा। अकुल कर अकुल। अकुल त मूं में तमामु घणो आहे, पर तो ऐं न छोरे लूसी मूंखे ॿुधाए छॾियो आहे। उथड़े त हलो दावत ते, किथे दावत खाइजी न वञे, या जो टाइम आहे कीअं न पाखर वारी जरियूं कजूं। सेठ जाया अञा जीअरो आई सां खणी तो मां सम्झुमि तो सफ़ा को प्यालो करे वियो आहे। अरे मां छो मरा निभागा, मां त चाहियां थो मां घोट थिया, कृष्णी सां लाऊं लहा पोइ भली गुज़ारे वञा। बाक़ी अॻ में तो तूं चवे लानत थी खुदा जी। दादा सेठ बि त कुते वारो ज़िद कयो आहे त शादी कंदुसि त कृष्णी सां कंदुसि। अबो सेठ जी ज़िद त सफ़ाई कुते वांगुरु आहे, पर शिकिल ऐं आदतूं बि सफ़ाई कुते वांगुरु अथसि। हेतिरा मोचड़ा असुल लाकप में खाधई, पोइ बि पादरनि खे सॾु थो करे। अरे मूंखे त लाकप में खणी पादर मिलिया, तोखे वरी कहिड़ा गुल मिलिया? जहिड़ो दलील तूं निभागा ओड़ो दलील मां, थिया त हिकु जहिड़ा नी। पर मां तोखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां, मां पुराणो आशिक़ आहियां, मां इश्क करणु अञा कोन छॾियो आहे। हा सेठ माफ़ कजो, इहो इश्क करणु न पर ज़लील थियणु आहे, ज़लील थियणु। ऐं ख़ुदा अव्हां खे ज़लील कयो आहे, ऐं असां मलंगनि जूं दुआयूं अथव त ईअं ई असुल ज़लील थींदा रहंदव अहिड़े ॿूठ सां। अरे सेठ खे त इज़त ऐं बेइज़ती जी परवाह ई न, ॿी ॻाल्हि कर हलू। अरे वीरल तूं त विच में भौंकण छॾ, त खणी लठ न हणाए मथे में, हरू भरू ये नंढड़े गुल वांगुरु टयूं टयूं यो कर माथे करे रहंदो बि। सेठ मीरल वीचारे जो कहिड़ो कसूर आहे? सच त चवई थो, तॾहिं त तूं हिन वीचारे खे बेइज़तो थो करी। असुल सफ़ा कोई नक जो ई पको आई, असुल टके जी बि पंहिंजी बेइज़ती महसूसु नथो करे चमड़ा। हा मां सम्झी वियुसि, असुल बेइज़तनि जो बादशाह ऐं बादशाह। अरे चङो थियो, असांजी बादशाही त क़बूल कई न। सेठ शहज़ादो बेइज़तनि जो तो चवई, बादशाह हा ॻाल्हि खे थोरो सम्झ न बाबा।
अरे मां सब कुछ समझा दो ही निभागो वरी कहिड़ो इज़त वारो आहे लाकब में बि इन असां सां गॾु हरू भरू पात्र खाधा पोइ जेकॾहिं इज़त हुजेसि न ॿुधी त हिन भाग ॻोठ छॾे हलियो न वञे। अरे ॻाल्हि त ॿुध, मां भला ॻोठ छो छॾे वञा? जेकॾहिं तोखे तकलीफ़ आहे न त यू कैन गो, तूं छॾे वञ ॻोठ। पर तूं आई अकुल सफ़ा वॾो बेज़तो, जेसि ताईं तोखे ज़बरदस्ती को तड़े न तूं असुल ॻोठ कोन छॾींदे। अरे ॻाल्हि त ॿुध, मां तव्हांखे कहिड़ो कारतूस ठोकियो आहे जो मूंखे कढंदो? न तूं भला असांखे छो कारतूस हणंदे? जेकॾहिं न असांजो दिमाग़ फिरियो, ही नट बुल्ट फिरिया त असुल गॾो ते विहारे सॼे ॻोठ जो गश्त कराईंदो सां ऐं ख़बर न पवंदी त गॾो ते वेठो आहे या गॾो ते वेठो आहे। अरे वीरल हिन गॾ खे त सम्झाए बाबा। सेठ बेली तू भी त जाई अजाए जो अजायो आ छो तो इन बात गाड़े छोरे था मथो वणी हल त हलो आ अब न पोइ हिकिड़ी लानत वजह से बेशुमार हलो ट्रैक्टर सां ट्राली वञे थी। हाणे त सफ़ा पक थी वई। कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे दी, ख़ुदनि माण्हुनि खे चक हणणु शुरू कया आहिनि छा? पक कहिड़ी थी अथई त चक हणण खां पोइ माण्हू 14 सुयूं हणाईंदो, पोइ उन जी जान छुटंदी। मां ख़ुदनि जी ॻाल्हि कोन थी कयां, छोरी कृष्णीअ जी थी ॻाल्हि कयां। छोरीअ खे ॾाढो चयमि पर असली कोन सची के। मूंखे पका को न को मसइलो ज़रूरु थियो अथसि, पर कृष्णी कंहिंखे ॿुधाई कोन थी। अकेली न वञे हा, असांखे बि गॾु वठी वञे हा, पोइ ॾिसी हा त कृष्णी जो पीउ कीअं न सची करे हा। उहो घर कोन हो त तूं उन खां बि सची कराइण जी कोशिशि कयां। वाह वाह, सम्झो त हिक ॿिए जी ॻाल्हि खे सफ़ाई न थियूं ऐं ॿियो जे शरीफ़ा सां गॾिजी हलऊं हा न त पोइ मां ई हकीमा कृष्णीअ खे ॿुधाऊं या तोखे ॿुधाऊं आहे त शरीफ़ा वॾी वातोड़ी, पर हिते बि चुप कोन करे हा, मथे में सूर विझे हा। मां वातोड़ी आहियां, बाक़ी तव्हां ॿई माठ कई वेठियूं आहियो। मूंखां घणी ॾियारी त तव्हां आणंदियूं आहियो, मुंहिंजो त रुॻो नालो बदनाम आहे। तूं कहिड़ी धाड़ेला जो नालो बदनाम अथई? बाक़ी चवां सच, जे ॻाल्हाइण शुरू थी करे त पोइ माठ करण जो नालो ई नथी वठे। केॾी महिल न मूंखे कावड़ आई, उन ॾींहुं गारे सां मूं ते लेपो ॾेई छॾींदीमांइ। अदी छो अदी शरीफ़ा खे वतो थी? वातोड़ी आहे पर दिलि जी बुरी नाही। हीअ थी वठे मुंहिंजे ख़ामोश रहण जो फ़ाइदो। जेकॾहिं न मूंखे चिड़ आई त गासे ढारे बाहि ॾेई छॾींदीमांसि। वञी थी वधंदी, मूंखां त वधीक ॾियारी खोड़ तूं आहीं, वरी चवी मूंखे थी। तो मां त अदो जमादार बि बेज़ार आहे ऐं पुट यूनिस उहो बि बेज़ार आहे। तो मां केॾो न वात थी हणे तूं, मूंखे बाहि छो ॾींदीअ? पंहिंजो पाण खे बाहि ॾे त ॻोठ में को अमुन थिए। अदी बसि हाणे छॾियो, माण्हू न खिलायो हाणे। हिन में जहिड़ी मुंहं वारी औरत खे चुप कराए, मां पाणे चुप थी वेंदसि। मां छो कोन मुड़ंदसि? पंहिंजो मुंहुं ॾिठो अथई ॼण पाटोड़े में पुलाव पियो आहे, ऐं पंहिंजा वार ॾिस ॼण घोड़े जे पुछ में ख़ारिश थी आहे। अदी मां ॿिन्हिनि खे हाणे हथ थी ॿुधां त ॿई हाणे माठ कयूं, ख़ुदनि जे अचण जो टाइम थी वियो आहे। ख़ुदनि कहिड़ो डॉक्टर आहे जो आचर जे ॾींहुं अची तो क्लिनिक ते वेहे? भला जेकॾहिं ईंदो बि त छा कंदो? अदी हकीमा, हीअ त हूअं ई कान मुड़ंदी, इन खां भलो आहे त मां हली वञा। वेठसि न त वधीक कमु ख़राबु थी वेंदो। हल हाणे हल, वॾी आई ज़ाल चर्चा करण वारी। अदी हूअ त हली वई, हाणे त चुप कर। यार हे जेको छोरी कृष्णी वारो मामलो आहे, बागड़नि खे त इहो चक्र हथ सां त कोन कयो आहे। अब हाणे त सफ़ा माठ लॻा पिया आहिनि। कृष्णी के ॿिए कंहिंखे भली सच न ॿुधाईंदी हुज, पर मूंखे त सच ॿुधाईंदी हुज न। तूं कहिड़ो मुंहिंजो सॼण हुजी जो मां तोखे ॿुधाईंदी हुजां।
हाणे मूंखे ख़बर पवंदी हुजे त तोखे हितां भॼाइण वारो को सॼण नाले हुजे कि मां उनखे असुल न छॾींदो हुजां, मां ज़रूर उनखे ॻोल्हींदो हुजां। ए मां उहो सॼण कोन चवंदी हुजां, पर जेको मुंहिंजो हमदर्द हुजे मां उनजी ॻाल्हि कंदी हुजां। पोइ माफ़ कंदी हुजे, मां वरी ग़लति सम्झंदो हुजां। पर कृष्णी दाल में कारो ज़रूर हुजे तॾहिं तूं सची न कंदी हुजी, पर तोखे ज़रूर सच ॿुधाइणो हुजे। थोरो सब्र कंदो हुज, मां तोखे बापू खे सच ॿुधाईंदी हुजां ऐं हिसाब किताब बि वठंदी हुजां। जे मां ख़ामोश हुजां त हुन में सभिनि जी भलाई हुजे। हिसाब किताब हा छो न, ज़रूर उन कमीने खां हिसाब किताब वठंदा हुजूं। तूं रुॻो नालो ॿुधाईंदी हुजे, पोइ लक्ष्मण जा जोहर न छॾी वञा, असुल ठुप मारींदो हुजां उन कमीने खे। पक्की ॻाल्हि हुजे न, फिरंदो त न हुजे न। वरी बि सोचे सम्झी ॿुधाईंदा हुज। हा हा पक्की ॻाल्हि हुजे, तोखे मुंहिंजी ॻाल्हि ते इतबार न हुजे छा? उहा त वक़्त ते ख़बर पवंदी हुजे, पर तो वारी ॻाल्हि गॾिया झींग में को बि फ़र्क़ु न हुजे, पर मां वरी बि ॾिसंदी हुजां। हा भली दिलि खोले ॾिसंदी हुजे कि मां तोखे ॾिसण में कीअं लॻंदो हुजां, कि मां त सफ़ा मन मासूम कयां। मां तुंहिंजे ॾिसण जी ॻाल्हि न कंदी हुजां बेवकूफ़, ॻाल्हि सही सम्झंदो हुज, पोइ जवाब ॾींदो हुज। कि मां वरी हरू भरू ख़ुशि थींदो हुजां, चङो मुंहिंजी छंगत इंतज़ार में हुजे, मां हलंदो हुजां। वञी धूड़ पाईंदो हुज, कहिड़ो चङे कम ते वेंदो हुज, या मूंखां मोकिलाईंदो हुज। तव्हां त कॾहिं राज़ी न थींदा हुजो। यार मूंखे त हिकिड़ो शक थो थिए, बल्कि पक थींदी थी वञे। कहिड़ो शक, कहिड़ी पक? गॾा खे कापो ॼाओ इन ॻाल्हि जे मञण जे चकर में ईंदा। अरे तूं त माठ कर, ॻाल्हाइण जी ख़बर ई कान थी पवई, हरू भरू ॾेढ वांगुरु विच में पियो थो टपा ॾी। यार हे जेको छोरी कृष्णी वारो मामिलो आहे, बागड़नि खे त इहो चक्कर हथ सां त कोन कयो आहे, अब हाणे त सफ़ा माठ लॻा पिया आहिनि। मां त ज़रूरु ॻाल्हाईंदुसि, जेकॾहिं बागड़नि खे छोकिरी मिली आहे त छो कोन माठ कंदा? भला पादर खाइणा धंधा जो अञा बि कंहिं ते दाहूं कनि। तव्हां जेकॾहिं हाणे अकुलमंद आहियो, तव्हां ॿुधायो। ॻाल्हि त बुंडेल बि सही थो करे, हाणे त बागड़नि वटि का वाट ई कान्हे का। जेकॾहिं वाट कान अथनि त पोइ लॻंदा किथां? कल्ह ताईं त वाट खुलियल हुई। उन वाट वारी ॻाल्हि चाचो कोन थो करे, सम्झ त सही ना। छा पर भई अकुल त हेतिरो कोन। अदा मूंखे ॾाढो ॾुख आहे, तूं जेसीं ताईं ज़लील न थींदो आहे न तेसि ताईं कोन सम्झंदो आहे। मां सम्झंदो तूं आदत खां मजबूर आहीं। अॼु भला हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधायो, तव्हां ॿई ॼणा सफ़ा ईअं सुरीला लॻा न आहियो वेठा? बुंडेल तूं पंहिंजो मुंहुं ॾिठो आहे, ॼण बस जे मथां भोलो वेठो आहे, वरी खमीस आहे। डांबर तूं पाण खे ॾिस, ईअं थो लॻे ॼण बस जे टायर हेठां टमाटो अची वियो आहे, उहो फिसी पियो आहे। भला सीड़ जी घरां असां सां हिते चर्चा करण आयो छा? असांखे वरी फिकलात थो करी, असांजो ॾोह कहिड़ो आहे? ॾोह त तव्हांजो कुझु बि कोन्हे पुट, नसीब अहिड़ा अथव, मां छा कयां? अलाह थो ज़लील करेव, मां त हिकिड़ो ज़रियो आहियां। और मुंहिंजो मतिलबु आहे शुरूआत तव्हां ॿई कंदा हो, ऐं पोइ तूं ॼण कुते मां पटो निकितो, असुल शुरू थींदो वञे। अरे कुझु पंहिंजी उमिरि जो बि ख़्यालु कर, बेलछड़ा बेकार इंसान। ये चर्चा करा त मूं सां गॾु चाचे सां छो थो करी? अब मां बस कई, कंहिंसां बि कोन थो कयां चर्चा, माफ़ कयो, मुंहिंजी जान छॾियो। ही मां ख्वाब त नथो ॾिसां, जग मशहूर वल्लू वियाजी लानती मस्जिद जे रस्ते मां पियो थो अचे, हथ में तस्बीह ऐं वरी मथे ते मोलनि वारी टोपी। अस्सलाम वालेकुम भा वली मोहम्मद उर्फ वल्लू निमादी। वालेकुम अस्सलाम मुंहिंजा मुस्लिमीन भाउ। अरे जेको वणे वञी खाओ, ॾिस ऐं मुंहिंजो मथो न खाओ। अदा वली मोहम्मद,
ही वरी तब्दीली कीअं आई थी? पंहिंजी वञी भाॼाईअ खां पुछ, उनखे ॿुधायो अथमि भला सभिनी खे अलॻि अलॻि ॿुधायां छा? अरे एतिरो मेजालो कोन्हे अदा। हाणे त पक्को मुस्लमान थी वए न। हाओ शुक्रन जमीलन शुक्रन। असां त अञा लॻा पिया आहियूं ज़लीलन। तव्हां बि वञी निमाज़ शुरू कयो न, हिन ज़िलत खां बची वेंदव। छो जो निमाज़ जेको आहे न कामयाबीअ जी कुंजी आहे। बिल्कुलु अदा, सफ़ा सुराना सही ॻाल्हि कई अथई। हाँ सम्झी वई न? हा हा, पर अदा हाणे इहो त ॿुधाए न, हाणे सभु व्याज जा पैसा त माफ़ करे छॾियई न? वज़ीर भाउ चवंदा आहिनि त ॿ भाइर टियों लेखो। तस्बीह हथ में खणण ताईं जिंदे जेतिरा बि पैसा हुया भली खणी व्याज जा हुया, पर ॿुध उन्हनि खे टको बि कोन छॾींदुमि। हा बाक़ी तस्बीह हथ में खणण खां पोइ जिन खे बि ओधर ॾिनी अथमि उन में मिड़ाई लाओ गाओ कंदुमि। अंधी जहिड़ी सहुरिजे तहिड़ी वरी पेके, सुधरियो वरी सही अंगूठो। पुट जेके पैसा ॾिना था मां न, वञी उन्हनि जो बंदोबस्तु कर। ही तस्बीह जेको आहे खीसे में रखण में घणी देरि लॻंदी। हाँ हलो हलो वञ बंदोबस्तु कर। तूं हलो तूं निमाज़ी थियो? निमाज़ी छा थियो आहे? माण्हुनि सम्झो त वलू जो को असांखे पैसा बख़्श करे छॾींदो। जमादार अॼुकल्ह ॻोठ में छा थो हले? अॼुकल्ह साईं कुझु बि कोन थो हले साईं। हाणे रोड ठहियल न आहे न। रोड ठहियल हुजे हा त का चिंकी को रक्शो का वेगन ज़रूरु हले हा। इन जे करे हिन महिल कुझु नथो हले। रोड न ठहण जे करे सिर्फ़ु गॾ गाॾो थो हले, उन खां सवाइ कुझु नथो हले। तोसां ॻाल्हि करणु माना पाण खे फासाइणो आहे। सर छा में फाथा आहियो? लाइट में या कंहिं ॿिए मसइले में? ॿुधायो ॿुधायो, हुकुम कयो, मां तव्हांजी कहिड़ी मदद करे थो सघां, जल्दी ॿुधायो। साईं जेकॾहिं तव्हां लाइट में फासो आहे त ख़ैर सां हिन महिल पूरा थी चुका हुजो आहे। लॻे थो तव्हां कंहिं ॿिए मसइले में आहियो। ॿुधायो ॿुधायो कहिड़े मसइले में फाथा आहियो, हुकुम कयो। मां तो मां अची फाथो आहियां, ॿियो को मसइलो न आहे मुंहिंजा भाउ। हिकु तूं ई खोड़ आहीं, तुंहिंजे हूंदे ॿिए के मसइले जी ज़रूरत ई न आहे। सर मां तव्हांजे लाइ छो मसइलो आहियां? मूंखे हिकिड़ी त ॻाल्हि ॿुधायो, कॾहिं मां तव्हांजी पघार मां 5000 रुपया खनि खयां आहिनि छा? न न, पोइ मां छाजे करे तव्हां लाइ मसइलो आहियां, मूंखे ॿुधायो। महिरबानी करे हाणे माफ़ कर यार, मां थकिजी पियो आहियां। सर माना कुर्सीअ ते वेही वेही थकिया हो मुंहिंजे ख़्याल में। पंधु त तव्हां हूअं ई कोन कंदा आहियो। भायां थो त वाक बि तमामु ज़रूरी आहे। पोइ छा आहे, हिरी वेंदो न वाक करे, पोइ थकावट बि महसूसु कान कंदो तव्हां। माना तूं सॼी उमिरि ईअं रहंदे यार कुझु ॻाल्हि खे बि सम्झंदो कर। हा सर छो न सम्झंदुमि, पर तव्हां का ॻाल्हि कयो त मां सम्झां न। ॻाल्हि कयो। बाक़ी हिन महिल ताईं मां भौंकां थो छा? सर पाण में वेठा आहियूं, बाक़ी भौंकण जो आवाज़ त हिन महिल ताईं मां कोन ॿुधो आहे। हा बाक़ी जे दिलि में इहा हरकत कई हुजेव त मर्दी या मालिक आहियूं। बाक़ी मां हरू भरू कूड़ छो हणां, न बकूड़ हरू भरू न हणंदुमि त तव्हां भौंकिया आहियो। मां चवां थो हाणे निकुर, जान छॾ, हल। मेंटल केस मां अची फाथो आहियां। सर किथां निकिरां? हिन ऑफिस मां, थाणे मां, माना सिधो घर हलियो वञा न? माना जाॾे वणे ओॾां वञ, हाणे गुम थी। ओके सर।